नाज़रीन असां मौजूद आहियूं हींअर ठरी मीरवा तालके में टालपुर वॾा शहर सरबो आहे मशहूरु शाइरनि जो हकीमनि जो ऐं इन्हनि जो। उन टालपुर वॾा जे भरिसां रोड जे किनारे सां ही लतीफ़ जो लोड़ो सरबो आहे ऐं पोयां तव्हां पस मंदर में ॾिसी सघंदव त हिकिड़ी मज़ार ठहियलु आहे, हिकिड़ो मुक़बरो ठहियलु आहे ऐं इहो जेको मुक़बरो आहे ऐं इन खे तक़रीबन 100 साल थी वियो आहे। ऐं हिते असां जॾहिं आया आहियूं त मालूम थियो त 100 साल अॻु ही मुक़बरो फ़क़ीर ग़ुलाम मोहम्मद गुल टालपुर जेको आहे उन पंहिंजे हथनि सां ठाहियो, पंहिंजे जीअरे ई। ऐं उहो पूरे शहर मूं ठिकरियूं भितर पाटनि जा जेके पंहिंजो आहे पॉटरी या वरी कन्ना जेके आहिनि देगड़ियुनि जा या वरी सिरूं या अधड़ खणी ऐं पंहिंजी मज़ार होरियां होरियां ठाहींदो हो। आख़िर कहिड़ी मिथ आहे, आख़िर कहिड़ी गुजारत आहे, आख़िर छा था माण्हू चाहिनि जेके जीअरे ई पंहिंजूं अहिड़े क़िस्म जूं मज़ारूं जेके आहिनि उहे तयारु था कनि, आख़िरत जो सामान तयारु कनि था। ऐं पूरी दुनिया में मशहूरु आहिनि मिस्र जा जेके आहिनि अहराम जेके फ़िरौननि जा ख़ुदि मुक़बरा आहिनि ऐं फ़िरौननि में इहो रवाजु हुयो। उन्हनि खे इहो त जेको माण्हूअ जो हिते सामान हूंदो उहो ई आख़िरत में गॾु खणी वेंदो। पोइ जॾहिं उहे वॾा वॾा अहराम ठहिराईंदा हुआ उन्हनि में उन्हनि खे मम्मियूं करे हनूत करे जॾहिं दफ़नायो वेंदो हो त उन्हनि सां गॾु उहे सामान बि पूरिया वेंदा हुआ। त उहा हिकिड़ी मिथ आहे जेका अॼु ॾींहं ताईं हलियो थी अचे। ऐं सूफ़ियुनि जे मुख़्तलिफ़ फ़िरका आहिनि, सूफ़ियुनि में मुख़्तलिफ़ लाड़ा आहिनि ऐं उन में ख़ुदि ई सूफ़ियुनि जो हिकिड़ो क़िस्म आहे। ऐं असांखे मालूम थियो आहे त केतिरा ई अहिड़ा माण्हू आहिनि जिन जीअरे ई पंहिंजा मुक़बरा ठहिराया आहिनि। असां मूंखे उहे ॾेखारींदासीं। ऐं फ़िलहालु हिन वक़्तु असां सां पड़पोटो मौजूदु आहे फ़क़ीर ग़ुलाम मोहम्मद गुल टालपुर, उन खां मालूम था कयूं। इहो ॿुधाइजो त हीउ कीअं ठहियो मुक़बरो, फ़क़ीर खे जीअरे ई इहे कीअं ठहिरायो, छा हुनजो माना प्रॉब्लम हो? जो जीअरे ई सुफ़ियान ख़्याल आहे सिंध जी धरती ते अहिड़ा बुज़ुर्ग आहिनि जंहिंजो ख़्यालु सुफ़ियान हिसाब सां अलाह जे राह जे मोहबत वारे हिसाब सां उन हिसाब सां उन्हनि जीअरे ई पंहिंजे लतीफ़ सरकार जे इश्क में पंहिंजो उते विया ऐं उते मोहम्मद लाइक़ तमर फ़क़ीर जा तालिब थिया दस्ते बैल। उन खां पोइ अची पंहिंजी ज़रे ज़मीन ते उन जे इश्क जे हिसाब सां पंहिंजो उनखे लोड़ो ॾेई उन ते नालो रखियो लतीफ़ जो लोड़ो। उन खां पोइ हिन पंहिंजे शहर मां ठिकरियूं ऐं सिरोटनि जा टोटा गॾु करे पंहिंजे चौधारी हिन दड़े जे चौधारी उन पंहिंजे हथनि सां तामीर कयो, जंहिंखे दांगी जूं वटूं ॿियो ऐं उते पंहिंजे जेरे ई मज़ार ठाहे छॾियो। फ़क़ीर साईं जे विसाल खे तक़रीबन 75 साल थी विया आहिनि ऐं हर साल उते राग भला जेरे ई पंहिंजो मुक़बरो छो पियो ठाहे? उन चयो त बाबा असांखे अॻे पोइ हिते ई अचिणो आहे, तंहिं करे पंहिंजी नफ़्स खे पंहिंजे उन रूह खे ॿुधायो त हींअर इन तुर्बत जी दरी खुलियल आहे, पोइ इहा दरी बि बंदि थी वेंदी, इहा जेका रोशनी आहे इहा ख़तमु थी वेंदी। तुर्बत में वञी वेंदा बिल्कुलु उते वेहंदा हुआ, उते वञी ज़िक्र फ़िक्र कंदा हुआ। उनखां पोइ फ़क़ीर जी शाइरी बि आहे, पंहिंजा शाइर बि चयल आहिनि। उनखां पोइ चइनि ॿोलियुनि में इहो मूंखे ॾसिजो त हिते ॿिया बि अहिड़ा आहिनि फ़क़ीर जेरे ई जिन पंहिंजा मुक़बरा ठाहिराया? मक़सदु त हिन ॻोठ में फ़क़ीर पंहिंजे जेरे पाण ई ठाही, ऐं ॿिया त मज़ारूं आहिनि मुक़बरा आहिनि, पर पंहिंजे जेरूं मज़ारूं ॿी कंहिं बि कोन ठाहिराइनि। कुझु इहो ई फ़क़ीर आहे जंहिं सां बाक़ी हिकिड़ो फ़क़ीर अमीर हुसैन जो मैखानो आहे फ़क़ीर सूफ़ी जलाल फ़क़ीर जो, जेको आहे उन पंहिंजे जेरे मज़ार ठाहे, छो जो हुते दरगाह आहे, उन पंहिंजे जेरे क़बर जी जाइ रखी छॾी। उहो हाणे फोती जी हा, उहे हाणे विसाल थी विया आहिनि, उनखे तक़रीबन 5-8 महीना खनि थिया आहिनि। हा नाज़रीन, हीअ दरगाह तव्हां ॾिठी त उहा जेका आहे पंहिंजे जेरे ई फ़क़ीर ग़ुलाम मोहम्मद गुल टालपुर, जेको तमामु हिकिड़ो सुठो ख़ूबसूरत फिलबदी शाइर आहे ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में हुन शाइरी कई आहे। फ़क़ीर ग़ुलाम मोहम्मद गुल जी शाइरी आहे कंहिं फ़क़ीर आयो हुन सां कचहरी करण जे हिसाब सां, हू उन्हनि खे रूबरू चई ऐं उन्हनि खे ॿुधायो त तकड़ कर ताज क्यों पातो ई बिरहदा बार ना चातो ई, तकड़ कर ताज क्यों पातो ई, नई नासूत चूं निकलिया मरेंदई दम फना फिल्ला, कबीरा ॾोह ई कमला नका झाती अंदर पातो ई, तकड़ कर ताज क्यों पातो ई बिरहदा बार ना चातो ई, दुहा सट दावतां खौंदई वॾा भटकिया भुलिया भौदई, वहदत दी वाट ना वेंदई तमौदे तलब को तातोई, तकड़ कर ताज क्यों पातोई बिरहदा बार ना चातोई, किताबां दिल कितोई काली सिखूं सुफियान दी चाली, कॾा ना अख कितोई आली नका का लऊं लगन लातोई, तकड़ कर ताज क्यों पातोई बिरहदा बार ना चातोई, गुलाम मोहम्मद सफ़ा बोले नका का चिणग पई चोले, हुअण भावण घती भोले कालूदा कौल ना जातोई, तकड़ कर ताज क्यों पातोई बिरहदा बार ना चोतोई।
नाज़रीन असां मौजूदु आहियूं हिन वक़्तु ठरी मीरवाह जे भरिसां उदल शहर जो ॻोठु आहे ऐं हिते असां मौजूदु आहियूं ऐं हिते बि हिकिड़ो वजूद अली फ़क़ीर आहे जंहिं पंहिंजे जीअरे ई लखें रुपया ख़र्च करे तक़रीबन 20-30 लख रुपया ख़र्च करे ऐं पंहिंजो मुक़बरो तयारु करायो आहे। अञा पाण जेको आहे उहो हाल हयात लॻो पियो आहे ऐं आख़िरत जी वसंत ऐं आख़िरत जो सामान हुन पंहिंजो तयारु कयो आहे ऐं हिकिड़ो कुबो ठाहिरायो अथई ऐं उन में हुनजो इहो चवणु आहे त फोत थियण खां पोइ मूंखे इन कुबे में रखियो वञे। हीअ जेका उत्तर सिंध आहे हिन में असां रिसर्च कई आहे त केतिरा ई अहिड़ा माण्हू जेके सूफ़ियुनि जे मुख़्तलिफ़ फ़िरक़नि सां लाड़नि सां ऐं रुझाननि सां तालुक़ु रखनि था उहे पंहिंजूं क़बरूं पाण अॻ ई खोटराए तयारु कराए छॾनि था या वरी जेको आहे पंहिंजा मुक़बरा तयारु कराए छॾनि था त हीअ ख़ुदि हिकिड़ो मुक़बरो जेको हिन वजूद अली फ़क़ीर पाण ठहिरायो आहे उन सां ॻाल्हायूं था त आख़िर हिन में छा रम्ज़ रखियलु आहे, कहिड़ो राज़ आहे, कहिड़ी इन में मिथ आहे, कहिड़ी इन में रम्ज़ रखियलु आहे त माण्हू जेरे जाॻंदे पंहिंजो घर ठाहिण जे बजाए बचनि ॿारनि खे ॾियण जे बजाए उन्हनि खे पढ़ाइण जे बजाए हुननि जे मुस्तक़बिल फ्यूचर खे महफ़ूज़ रखण जे बजाए पंहिंजा मुक़बरा ठहिराइनि था। हा इहो ॿुधायो त हे मुक़बरो कॾहिं खां वठी ठाहिरायो? घणो वक़्तु थींदो साईं, 75-77 में थियो आहे। यको मूं पाण ठाराईंदो थो अचां ऐं मुंहिंजो ॿियो रंग त मूं टकर में बि खूह हणायो आहे ऐं तरायूं बि माल जे लाइ उनखे बि ठहिराए उनखे हयूं त वॾे माण्हू जेको तो ठहिरायो त हे तोखे कीअं ख़्यालु आहे? कुदरती ख़्यालु रब जो इशारो आयो त बनाए कंहिं दरवेश ॿुधायो छा चई त कुबो वञी ठहिराए तूं पंहिंजो। हा अच्छा हा मूं थर में रहंदो हिकिड़ा उञा भला हे जेको तूं ठहिरायो आहे तूं इहो थो चईं छा त अॻिते हली तूं बि हिकिड़ो पीर थी ऐं माण्हू तुंहिंजो बचे ख़ुदा जी ज़ात आयो हा क़बर ते मिड़ई ॿ पथर रखणा मुरीद करणा गरीब फोड़ना ॾूहे जहान कर करणा खुदा कहीं ॾियणा खुद पेट पंहिंजो भरणा मुरीद करणो को सुथरी कान ज़मीन पंहिंजी ख़रीद करणु या या मुरीद करणु उहा ख़ुदा जे राह वारो ॼण त ॿियो शइ आहे न भाउ मुरीद करणु उनखे फुरिया खवनि न हुन मुरीद जो कमु मुर्शिद जो कमु आहे त ॿिए खे ॾनु न वठे। हा ॾनु उहो केरु राह ख़ुदा उते हलाए बाक़ी ईअं खाए संदूक गीता को खने थो चए मूंखे पैसा थो ॾे ईअं न करिणो आहे न बाबा। हाणे इहो ॿुधा त हिन जेको कुबो तो ठहिरायो आहे छा छा सामान हिन में मटीरियल कहिड़ो कहिड़ो हणायो? सीमट आहे ऐं स्टील नीलियूं आहिनि, ॿियो रंग रूप आहे, ॿियो पथर आहे घणो आहे, गज मौला जो ॾिनो पियो गज बि ॾिनो आहे। कारीगर किथां जो कारीगर घणा आया साईं। हा हा लीमो चांडियो हो, करमलाए फ़क़ीर हो, ॿ टे माण्हू आया आहिनि, के शर्रा के ईअं घणा आहिनि। यको पे ठहियो होरियां ठहियो पियो आहिस्ते आहिस्ते ईअं। हाणे तयारु आहे? हा हाणे तयारु आहे। उमिरि घणी आहे? उमिरि मूं त उमिरि त चवंदा मां अञा त घुमां थो झर झंगू त मां त अञा 12 साल नंढो बाक़ी मूं उमिरि 60-70 साल जी थींदी। 70 सालनि जी? हा। अच्छा औलाद तोखे घणो? औलाद 4 छोकिरा आहिनि। 4 छा था कनि? हिकु 4 ई नौकरनि में आहिनि। भला इहो बनी बारो घणो आहे? 3.5 हथ। 3.5 हथ? हा हथ माना छा एकड़? कबर हा वॻे हथ पढ़ाई मिल के फर्ज खुदा जो कीअं थो चए मुंहिंजो आहे कजो जे 3.5 हथ कबर त तूं आहे कबर त सवली आहे न ते ख़र्चो छो हर भरू कयो? इहो सुठो आहे न निशान छांव हुजे। हा छांव बि मां सॼो समेत टकर में राति ॾींहुं घुमां पियो उहा छांव हुजे न या त ज़ाहिर ॻाल्हि आहे। अच्छा हा हला हाणे इहो मूंखे ॿुधा त हिते ॿिया बि आहिनि जीअं फौलाद फ़क़ीर आहे या ॿिए कंहिं बि ईअं ठहिराई जेरे ई माना पंहिंजो? हा फौलाद फ़क़ीर ठहिरायो बाक़ी ॿियनि कोन ठहिरायो। फौलाद फ़क़ीर पंहिंजो जेरे ई ठहिरायो? अच्छा तोखे बि उतां आइडिया आई छा या वरी हेॾे गुलाम मोहम्मद गुल जेको आहे हेॾे टालपुरनि ॾे आहे उन बि ॾिठई धड़ी जेका आहे लतीफ़ जो लोड़ो उन बि पंहिंजे जेरे न मूंखे पंहिंजे इशारे सां थियो हुन फ़क़ीर जो बि थियो इशारो त ठहिराए वञी पंहिंजो कुबो। हा हाणे इहो तूं 20-25 लख रुपया जो तो वटि हुया त तूं पंहिंजे औलाद खे ॾींहुं त को कमकार में हाणे न पंहिंजे बचनि खे पकियूं ठहियूं पंहिंजियूं ज़बरदस्त। अच्छा हुननि जो तो उल्को न आहे? न कुझु बि न आहे। अच्छा हा मूं जाइ जो या कंहिंजो उनखे सभिनी खे रब ॾिनो मूंखे बि रब ॾिनो पंहिंजे पोरे ऐं महिनत जो। हा इन जे लाइ तो कशाला कया? वॾा कशाला मूंखे थर में मां तोखे बाक़ी छा थो चवां बुख ॾुख मूं कटिया माण्हू मरंदे हेठ में तन खे पाणी पियारे मूं वटि अञा खलियूं आहिनि उहे पाणी पियारो खणी पाणी वेंदो आहियां ईअं
हे जेके उन्हनि ते थरनि में मरंदा आहिनि मुसाफ़िर वीचारा, उन जे लाइ त मूं खूह खणाया न हे मूं जो हेठां ने मां पाणी पिया खणी झंग में वञी पाणी हे हा नाज़रीन, ये जेको तव्हां ॾिसो था हे हूअं मश्क सॾिबी आहे या मश्कीज़ो हिनखे उर्दूअ में सॾिबो आहे ऐं हे जेको आहे कपिड़ो मथां चढ़ियल आहे हे तव्हां ॾिसंदव न हे कपिड़ो मथां चढ़ियल आहे ऐं हे हिन में पाणी ईअं जीअं बिल्कुलु फ्रिज में हूंदो आहे थधो हिन में थधो हूंदो आहे। हीउ जेको वजूद अली फ़क़ीर आहे हे थर जे रेगिस्तानी इलाइक़े में बि हूंदो आहे ऐं उते मुसाफ़िरनि खे पाणी वग़ैरह पीआरण जी ख़िदमत करण में कंदो। पोइ उन्हनि वाटड़ुनि जे लाइ मुसाफ़िरनि जे लाइ प्यासनि जे लाइ उते थर में खूह खोटराया ऐं उन्हनि माण्हुनि जी मदद चई। इहो खूह घणा फुट हेठि सही घणो आहे 2-3 मेल न हेठि हूअं हीअं त 2-3 मेल न बाक़ी हेठि 6 महीना थियो खूह खणनि 6 महीना हा पूरा 6 महीना पथर टुकियल आहे अच्छा उहो कंहिं खोटियो खोटियो मज़दूरनि पैसा हा माना पैसा तो ख़र्च कया पैसा ख़र्च असां कयासीं ॾिना पेर अलाह हिकु ॾिनो बसि अच्छा हा ऐं तरायूं वरी माल जे लाइ मींहुं बार थियोसीं त वरी उहे तरायूं भराए छॾियूं उनखां हा उन में वरी माल बि पीए पियो पाणी इहे बि ख़र्च जानवरनि पखियुनि जो सभु शइ जो ख़ैर बाक़ी ॿी मुंहिंजो इहो का बि शइ बि न हाणे इहो ॿुधा हे ॾिसी थो नफ़रत लॻी पई आहे फ़िरका लॻा पिया आहिनि माण्हू माण्हूअ जो दुश्मन आहे मज़हब जे नाले ते माण्हू माण्हूअ खे कुए थो माण्हू माण्हूअ खे मारे थो माण्हू माण्हूअ खे क़त्ल थो करे ख़ुदकश हमला था कनि बम ते हमला था कनि अहिड़े दौर में सूफ़ी वाक़ई अमन था पके हा हुन त ॿियो छा कंदा असां तॾहिं झर झंग खे ऐं ॿिए कंहिं खे असां न घटि कयूं सभिनी खे अमन पसंदि कयूं केर बि हुजे हिंदू हुजे ॿियो ई हुजे उनखे अॻु में उन जी ख़िदमत कंदासीं छो त रबिल आलमीन आहे माड़े चओ बागड़ी भील हुजे केर बि हुजे रबिल आलमीन आहे असांजो नबी रहमतुल आलमीन आहे रहमत खां असां कीअं भरे थियूं रब जे रज़ा खां काॾे भरे थियूं अच्छा इहो ॿुधा त हे जो क़बर तो खोटराई आहे पोइ हुन कुबे में एतिरी जाइ आहे त उहो 3 हथ माना थी वेंदी खोटराई जो कनि त इलाही न थी घणी गंजूं हा माना तोखां सवाइ जो ॿियो को बि उते पए त उन भले भले 4-5 थियनि भले त आराम करे दीदार ॾिसो त छा आहे कुदरत ॾिसो ग़रीब सां इहा जे मूं अलाह जे मार्फत हलिया ते अलाह मुंहिंजे मार्फत आहे अच्छा इहो ॿुधा त को माण्हू वग़ैरह दीदार करण हिन जो अचनि था हा छो न खोड़ था अचनि था हा हे त पोइ तूं जे हेठि मथे थी त पोइ त पीर थी वेंदे चवंदा बणा वाह वरी पीर छा खे चइबो आहे तूं ॿुधाईंदे मां पीर छा खे चइबो आहे पीर उहो आहे जेको मनता करे अचे पने त वण जी बि मनता थींदी पूरी अलाह कंदो आहे उनजी जीअं अलाह करे कंहिंजी उनजी मनता पूरी करे त पोइ मूंखे पीर में त न आहे अलाह करण वारो आहे हा अच्छा हाणे ॿियो सूफ़ी राग वग़ैरह उहो हा हा सूफ़ी ते ॿुधंदा असां बाक़ात थींदो आहे अच्छा भला इहो ॿुधा त हू मलामती फ़क़ीर बि आहिनि छा जेके पाण ते फिटल आहिनि त हा असां ते बि आहे असांखे हिते बि खोड़ कंदा आहिनि हा हा उहे छा कनि उहे हेतिरे मां कुठो ॿकर उभरमो करे पोइ थुकूं के लांटूं पिया गारियूं यानी खोड़ रंग ख़ुदा जो लॻो पियो असां पिया कुझु थियासीं मुला त ईअं न चवनि त काफ़र आहे या ईअं ऐं उहे घणेई था चवनि बा अच्छा हा हा इहे त तूं जली वेठा आहियूं पिया का फ़र्क़ु मुनाफ़िक जेकी चवनि पिया तोखे परवाह न पोइ आहे। छा जी असां अटा करींदा वठंदा आहियूं अच्छा हाणे इहो मूंखे ॿुधा त हिन दहशत गर्दीअ खां आपघाती हमलनि खां ऐं दुश्मनीअ खां बचण जे लाइ इंसान खे छा करणु खपे मोहबत खपे हाय मोहबत हर शइ मोहबत जहिड़ी ॿी का शइ बि न आहे मोहबत हर शइ में हुजे मोहबत पखी आहे न हिते मूं वटि पखी नोलू इहे ईंदा आहिनि मोहबत ॿिया ईंदा भॻींदा मूं वटि मोहबत में नूर नंढड़ा हिकिड़ा मां नंढड़ा सफ़ा उनखे मां खीर था कया जवान कया उहे हिकिड़े ॾाढो नागु अची वियो हलीमलाश डॉक्टर हुजे उनखे माना नागु मां चयो नागु तूं उनखे भोई न कर छॾियसि मां हीअं दर खड़काए नूर अची पहुता नाग खे भॻायासीं नूर ते जे हो वञे त नूर खे छॾे वञनि ऐं जे मां वञा त मां ते गुर कनि तूं छॾ इन खे हाणे इहो ॿुधा त जीअं तूं आहीं सूफ़ी ख़्यालनि जो मालिक
तीअं तुंहिंजी औलाद बि आहे या दुनिया जी नफ़्सा नफ़्सी ऐं लालच यार इहो नथो ज़िम्मेवारी खणी सघां मूं उहा ज़िम्मेवारी आहे उन्हनि जी मर्ज़ी नफ़्सीअ में हिन लाइ माण्हुनि खे फुरनि था अलाए खाइनि था उहा ख़बर आहे रब खे बाक़ी मूंखे हरामनि जो सूअर बि ऐं इहे अहिड़ा मुंहिंजा पुट बनी बि विराइनी मानी माल बि विराइना मान सभु कुझु वरी ढल बल अचनि त बेदार खे डूटनि हलिया वञनि पोइ ढल चए तूं ॾे ढल वरी मां भरिजां छा आहे भई पोइ तूं भरे थो छा आहे अच्छा हाणे इहो मूंखे ॿुधा त हे जो तूं जो न रहिजी माना तूं हलियो वञी त पोयों को अहिड़ो आहे जंहिंमें उहे अखर आहिनि तो वारा जेको संभाले उहो रब कंहिंखे ॾिए रब मूंखे ज़िम्मेवारी न खणंदो आहे रब जी आहे हा जंहिं चए रब ऐं उहो ख़िदमत करे ऐं ग़रीब यतीम जी ख़िदमत करे उहो रब को राज़ी थिएसि अच्छा इहो ॿुधा इन में कहिड़ी रमज़ रखियल आहे त माण्हू जहिड़े ई पंहिंजूं क़बरूं खोटराए वेही रमज़ इहा आहे जो मोहबत हा हा सभु शइ सां मोहबत अच्छा हिकिड़ा माण्हू वरी क़बरूं खोटरे वरी उन में अंदरि न अंदरि वञी वेही था रहनि मथां नड़ी हणी करे 40 ॾींहं चिलो था कचऊं हीअं था कचऊं इहो ॿुधो आहे तो न मां न ॿुधो आहे इहो मोहबत वरी इन में त न रहिड़ी न बाबा ईअं अंदरि कुआ बि लिकिया वेठा आहिनि ॼाहा बि लिकिया वेठा आहिनि उहे मोहबत वारा जो खुली माण्हू खे उनजी ख़िदमत हाणे इहो ॿुधाए त खोराक वग़ैरह कहिड़ी खाई थी अञा ताईं नो बनो ईअं बीठो आहीं खड़ो तड़ो इहो खोराक मुंहिंजी आहे ज़िक्र अच्छा बड़ो ज़िक्र करी नफ़ी इसबात अच्छा हा नफ़ी इसबात हा माना अञा तूं नफ़ी इसबात में पूरो आहीं बापे बचो उन कदम मुला नमाज़ रोज़ा जेके अथव वरी असां वरी उन में न असां उन नफ़ी दम दम सां ज़िक्र हा निमाज़ पढ़ी निमाज़ यार मां घटि पढ़ंदो आहियां नई नस्ल खे तूं कहिड़ी तलक़ीन करींदो छा मां नई नस्ल खे इहो ई चवंदो आहियां त बाबा मोहबत हर शइ सां मोहबत पखीअ सां मोहबत जानवर सां मोहबत आदम सां मोहबत कंहिं खे वधि घटि करिणो न चइजे त हीअं आहे तूं हीअं आहे न 4 ॻाल्हि ॾेई वञे उन जो चवंदा आहिनि दादा मूं हिन खां पुछियो त बाबा तव्हां मोहबत शहर ॾिठो आहे कोई चए त मूं मोहबत शहर ॾिठो आहे को बि कोन चवंदो हा मोहबत शहर हीअ आहे मोहबत शहर इहो आहे माना दुनिया जे सभिनी मज़हबनि में अमन हुजे प्यार हुजे भाई कोई काफ़र कंहिंखे न मोहबत इहा न मोहबत को आहे रहमान जे पासे को आहे भॻवान जे पासे असांजी आहे उन सां जेको इंसान इंसान असुल शइ आहे हा जी हर शइ पर इंसान और शइ आहे इबादत करे ऐं अलाह जी ख़ल्क़ खे ॾुख हुजे त उहो कीअं वेंदो हा नाज़रीन ही ॻाल्हियूं ॿुधियूं तव्हां वजूद अली फ़क़ीर जूं ऐं दुनिया में केतिरा ई नज़रिया केतिरा ई फ़िक्र केतिरा ई लाड़ा जेके आहिनि उहे गर्दिश करे रहिया आहिनि सूफ़ी ऐं पूरी दुनिया जो हिकिड़ो आलमगीर लाड़ो आहे सूफ़ी जेके आहिनि दुनिया जे हर मज़हब में मौजूदु आहिनि ऐं सूफ़ियुनि जो इहो सबक़ु हूंदो आहे त अंदर खे धोई पोई ऐं साफ़ शफ़ाफ़ करे ऐं इंसानियत में अलाह खे ॻोल्हियो वेंदो आहे इंसान में रब जी ज़ात खे चयो वेंदो आहे त उनखे ख़लकियल आहे त तव्हां ॾिठो त ही वजूद अली फ़क़ीर जहिड़े ई पंहिंजो मक़बरो तयारु कराए 20-25 लख रुपया हिन पंहिंजे आख़िरत जे सामान ते माना ख़र्चु कयो आहे ऐं इन जे पोयां कहिड़ो राज़ आहे इहो बि तव्हां ॿुधो त इहा सॼी मोहबत जो हिकिड़ो कमाल आहे नाज़रीन ही वजूद अली फ़क़ीर जेको पंहिंजे लाइ मक़बरो ठारायो आहे सो तव्हां ॾिसंदव त हिनखे पंहिंजो तक़रीबन 6 जेके आहिनि उहे कुंडूं आहिनि ऐं बारादरी टाइप ठहियलु आहे हिनखे कलश बि आहिनि मथां हिनखे मोहराब बि आहिनि मथां हिनजो जेको गोल तव्हां गुंबस ॾिसंदव उन में ॾाढी चिटसाली ख़ूबसूरत रंग ऐं जंहिंमें साओ कलर नीरो कलर ॻाढ़ो ऐं पंहिंजो पीलो ऐं मुख़्तलिफ़ कलर जे या गोल्डन कलर जेको आहे उहे यूज़ कया विया आहिनि ऐं कारीगर बि हितां जा सभई मक़ामी हुया त हीअ हिकिड़ी सोच आहे हीअ हिकिड़ो लाड़ो आहे हीअ हिकिड़ो रुझान आहे त माण्हू पंहिंजे मरण खां अॻु पंहिंजो मुसाफ़िरीअ जो बंदोबस्तु कनि था ऐं उहो सूफ़ियुनि में चवणु हूंदो आहे त समर हुजे साण त कढ न कंहिंजी काण हीअ पंहिंजो समर मतिलबु ठाहिनि था
नाज़रीन पंहिंजो मुक़बरो पाण ठहिराईंदड़ वजूद अली फ़क़ीर हाणे ॻाल्हाईंदासीं उनजे पुट सां उन खां पुछंदासीं। हा इहो ॿुधाइजो त तव्हांजे वालिद साहिब कहिड़ी सोच जे तहत इहो पंहिंजो मुक़बरो ठहिरायो? सर असांजे वाल साहब जेको आहे सूफ़ी बुज़ुर्ग आहे, सूफ़ी आज़म जो आहे। हा उन ख़्याल सां जेको आहे पंहिंजो मुक़बरो ठारायो अथई। अच्छा हा साईं। ऐं तव्हां कहिड़े माना फ़क़ीर जा? असां बि सूफ़ी आज़म जा आहियूं। अच्छा हा साईं बिल्कुलु। तव्हांखे पंहिंजो वालिद साहिब जेको मुक़बरो वग़ैरह ठहिरायो उन में तव्हां बि उन सां सहकार कयो? साईं बिल्कुलु सां असांजो गॾियल कमु आहे साईं। असांजे वाल हा वाल साहब हिन जो रुपयो न आहे, हिन जी कमाई बाबे साहब जी अर्शे जी आहे, उन गॾियल मदद आहे असांजी। अच्छा हा साईं। हूअं तव्हांखे पंहिंजे रोज़गार जे लाइ बनियूं ॿार कीअं आहिनि? हा शुक्र अलाह साईं जो गंज मौला जो आहे साईं। नौकरियूं बि सभिनी पुटनि खे आहिनि? नौकरियूं बि सभु नौकरियुनि में आहिनि, सभु बनी ॿार यार आहिनि पंहिंजा साईं। अच्छा हा हाणे इहो ॿुधायो त इहो कहिड़ी सोच जे तहत पंहिंजो मुक़बरो जहिड़े ई ठहिराए था छॾनि, हुन में कहिड़ी माना रखियल आहे का कुझु कहिड़ो आहे? सर उहो असांजे वाल साहब खे पाण खे को कुदरती तरफ़ों को ख़्याल आहे, उहो इशारो मिलियो त तव्हां पंहिंजो मुक़बरो ठारायो, याद लाइ तव्हां सूफ़ी। अच्छा हो त फ़ुकरा उन ख़बर कई केतिरो ख़र्चो तक़रीबन? सर तक़रीबन 15-14 जे लॻभॻि हूंदो। 15-14 लख। हा हा। अच्छा ऐं पंहिंजो जेको आहे हाणे जॾहिं उहो वफ़ात कंदो त तव्हां उते हुनखे दफ़न कंदा? साईं बिल्कुलु तव्हां जिते चवणी त उते ई दफ़न कंदासीं, उनजी वरसी मल्हाईंदासीं, सूफ़ी बुज़ुर्ग बाक़ाइदा राग विराग थींदो। इहो ॿुधायो त हे जेको वजूद अली फ़क़ीर पंहिंजो मुक़बरो तयारु कयो आहे, तव्हां ॾिसो त इस्लाम में चवंदो आहे क़बर बि ईअं हुजे, 2-3 पथर रखी करे ऐं मोए खां पोइ इंसान जो छा आहे वञी ख़ाक बचंदो आहे, पोइ उनखे छा ज़रूरत आहे संवारण जी, सिंगारण जी, मुक़बरा ठहिराइण जी, लखें रुपया ख़र्चो, माण्हू ॿार बचा पढ़ाए, कंहिंजे लाइ अस्पताल तयारु कराए, कंहिं ग़रीब जी मदद कराए, उहो चङो या भई मुक़बरा पंहिंजा मदद कराए त अञा चङो। हा भले ग़लति ख़बर हुजे न, हीअ त कमु सुठो कयो अथई, ज़िंदगी लाइ रहंदो। हा जी हा। असांजो माना हाणे उहो जीअं असांजो ॻोठु आहे हिकिड़े ॾाढे साईं जे नाले सां, वरी हाणे उहो वञी मिटिजी आख़िर थी वेंदी, बाक़ी हीअ त रोज़ो ज़िंदगी लाइ हलंदो माना इहो हिकिड़ो पीर तयारु थींदो। हा हा वॾो वॾो। असांजा जेके नंढा आहियूं उन्हनि जा जेके मुंहिंजा पोटा हूंदा, उन्हनि जा पुट हूंदा नी, हिते वॾियूं फंडरूं पवंदा। हा नाज़रीन असां मौजूदु आहियूं हिन वक़्तु ठरी मीरवाह जे ऐं बोदार वॾा जे विच ते, ऐं हीअ दरगाह तव्हां ॾिसी रहिया आहियो फौलाद अली फ़क़ीर। हीअ फौलाद अली फ़क़ीर जेको आहे हीअ दरगाह तमामु पुराणी आहे, ऐं हीअ बि हिकिड़ो अहिड़ो मस्तु ऐं मजज़ूब क़िस्म जो फ़क़ीर हो, जंहिं जहिड़े ई पंहिंजो हीअ कुबो जेको आहे हीअ जेका मज़ार आहे उहा ठहिराए छॾी, उन खां पोइ हुन रहलत फरमाई, चोलो मटायो, चोले मटाइण खां पोइ हुनखे हिन में दफ़न कयो वियो। अॼु हिन ते जग ठरनि था, माण्हू बासूं बासीनि था, पिड़ खणी अचनि था, सुखाऊं खणी अचनि था, माण्हू दिलि जूं आरज़ूं खणी अचनि था, कमज़ोर मत जा मूड़ियल ऐं अक़ीदे जा मारियल जेके माण्हू आहिनि, सादा लोह ॼट ॻोठाणा, उहे पंहिंजा मुख़्तलिफ़ जेके आहिनि ख़्वाहिशूं, तमन्नाऊं, आरज़ूं बासूं, उहो हिननि मुक़बरनि में सम्झनि था। ऐं इहा हिकिड़ी मिथ, इहो हिकिड़ो राज़, इहो हिकिड़ो गुझ त आख़िर छो माण्हू पंहिंजे जीअरे ई पंहिंजे हथनि सां पंहिंजा मुक़बरा ठाहिणु शुरू थो करे ऐं उन में पाण खे दफ़न कराइणु पसंदि थो करे। असल में जीअं मां तव्हांखे ॾेखारियो त हीअ आइडिया जेका आहे बुनियादी तौर ते मिस्र में जेके फ़िरौन हुया, उहे फ़िरौन जेके आहे उन्हनि जो इहो ख़्यालु हूंदो हो, उन्हनि जे जंहिंमें तोतनख आमनख जेको उन्हनि जो मेन जंहिंजो वॾे में वॾो मिस्र जो आराम आहे, उनजो इहो हुयो त माण्हू मरण खां पोइ हुन जूं शयूं, हुन जो सामान हुन सां गॾु वेंदो, पोइ माण्हू उन माण्हूअ सां गॾु कनीज़ूं, उन सां गॾु घोड़ा, उन सां गॾु सोन, उन सां गॾु खाधे पीते जूं शयूं ऐं उनजी जेका आहे हनूत करे मसाला वग़ैरह हणी हुनजे लाश खे ठाहे करे पोइ उन क़बरुनि में दफ़न कंदा हुआ, जेके अॼु बि 100 सालनि खां पोइ बि उन ई हालत में निकिरनि था। त हीअ ख़ुदि साॻिया ई आइडिया जे तहत कमु कयो वियो आहे। तव्हां ॾिसंदो त हेठि ज़मीन पोरी आहे, जॾहिं हीअ फ़क़ीर फ़ौत थींदो त इन में ई दफ़न थींदो। अहिड़ा केतिरा ई हिन पूरे इलाइक़े में, पनियाकल में हिकिड़ो फ़क़ीर आहे ऐं ईंदड़ फ़क़ीर, जंहिंजा 3 मुक़बरा अहिड़ा ठहिराया आहिनि ऐं पंहिंजे सकूनत जी जाइ तयारु कई आहे।
ख़ुदि टालपुर जेको मीर बादशाह हुया उहे कादिर बख़्श जे कुबन में अमानती क़बरूं ठहिराईंदा हुआ जिते अमानत जे तौर ते लाश दफ़न थींदा हुआ ऐं पोइ उन्हनि खे करबला खयो वेंदो हो। त हीअ हिकिड़ो अहिड़ी शइ आहे जेका ॾंदे आङुरियूं ॾियारे थी ऐं माण्हू पंहिंजे मौत जो सामान गॾु कनि था ऐं हिकिड़ी आख़िरत जे लाइ तयारु कनि था, पोइ माण्हुनि खे कहिड़ी नज़र था ॾिसनि इहो तव्हां पाण सोचे सघो था। सदाईं गॾु।